सिविल सोसाइटी जो मेंबर भी है, पुरानो एक्टिविस्ट भी है, एमआरडी मूवमेंट में भी पार्टिसिपेट कयो, जेल जो उमरो करे आए, इन वक्त असां सां गॾु आहे, मल्टी डायमेंशनल पर्सनैलिटी आहे, इन वक्त नफ़्सियाती माहिर भी आहे, मां खेसि गुज़ारिश कंदुसि त हू इन किताब ते जेको साईं जो तबसरो आहे उहो शुरूआत करे। महिरबानी डॉक्टर साहब, किताब के बारे में असांखे जेका ॻाल्हि करणी आहे उन जा कुझु हिसा जेतिरो तव्हांजे लाइ उन जे बारे में मां हिते दोस्तनि में ॾियां। किताब जो मुख़्तसर ऐं इंतिहाई कुझु ज़रूरी ॻाल्हियूं इन टाइम में असांखे शेयर करे सघां। किताब जो लेखक मानवर लेखक असांखे ॾिया आहिनि ऐं उनजो इंट्रोडक्शन थी वियो आहे, मुंहिंजी वाक़ई थी वई आहे। किताब कॉमन पब्लिकेशन छपायो आहे, हिनखे कुझु महीना माना महीनो ॾेढ थियो आहे। असीं पहिरीं जेका ॻाल्हि सम्झणु चाहियूं था उहा आहे किताब जो जेको उनवान आहे, जेके दोस्त ॿुधी रहिया आहिनि, तव्हां हिन अंदाज़ो लॻायो त किताब जो उनवान काइनात, ज़िंदगी, इंसान, टे हिकिड़ा अहिड़ा वॾा नाला आहिनि जंहिं ते ॻाल्हि ॿोल करणु ऐं साइंसी तौर ते ॻाल्हि ॿोल करणु ऐं उनखे आम तरह आम सिंधी माण्हुनि जे जान ऐं शूर जी पुख़्तगी उनजी हिन किताब में मानव लेखक जेका कोशिशि कई आहे उहा सही तरीक़े सां तॾहिं असांखे ख़बर पइजी सघंदी जॾहिं असीं हिन किताब जे इन्हनि मुख्य उनवाननि जे बाक़ी आयल चैप्टर जेके 7 चैप्टर आहिनि उन ते वधीक तफ़सील ॾींदासीं। मानव लेखक डॉक्टर सिकंदर मुग़ल सिंध जे अंदरि साइंसी अदब में, फ़लसफ़े में ऐं इन सां लाॻापियल एतिरे पंहिंजो सियासी ॿोलियुनि में हिकु इंतिहाई क़ाबिल रश्क इल्मु रखंदड़ ऐं साझा कंदड़ इंसान आहे। मूंखे इहो हिकिड़ो एज़ाज़ आहे त हिन किताब जो मुहाल आहे उहो मां लिखियो आहे ऐं उन जे किताब जे समूरनि चैप्टरनि ते ज़रूरी उन ते टका टकी कई आहे ऐं उन ते वधीक मां कोशिशि पेश कयो। असां जेका ॻाल्हि हिते हिन किताब जे हवाले सां दोस्तनि सां जेका मां शेयर करणु चाहियां थो उहा इहा आहे, हुनजो थल हीअ आहे त लेखक पंहिंजे पहिरीं शुरूआती जेका काइनात जी किताब आहे पहिरीं वॾे सेक्शन में जेका 3-4 वॾा सेक्शन आहिनि, काइनात जी इब्तिदा आहे, ज़िंदगी बाबति आहे, इंसान जे शऊर बाबति आहे या इंसान जे जेनेटिक बाबति आहे, इन ते सॼो किताब मुख़्तलिफ़ चैप्टर में डिस्कस करे। किताब ते पहिरीं लेखक असांखे ॿुधाए थो इंसान जी जेका इल्म जी तारीख़ आहे उहा तमामु थोरी आहे काइनात जे मुक़ाबले में, छाकाणि त काइनात अंगनि अथनि ऐं साइंसी तहक़ीक़त में केतिरा ई अरब साल पुराणी आहे ऐं इंसान वरी हुन में कुझु अरब साल जेका असां पोइ आहिनि हू तमामु घणी पुराणी आहे काइनात ऐं इंसान जो पीरियड हुन खां पोइ अचे थो ऐं पोइ हुन खां पोइ इंसान जी हित आहे। उन में लेखक असांखे ॿुधाए थो त पहिरीं इंसान जी शुरूआती जेका ॼाण हुई कुझु सदियूं कुझु हज़ार सालनि में उहा जिन इल्मनि जे थ्रू हिन काइनात खे सम्झण में चाहे उन जा ॿ वॾा पोर्शन्स आहिनि जंहिंखे असीं अक़ीदो या रिलीजन था चऊं ऐं ॿियो मिथ। पर इहे ॿई लेखक लिखे थो त जंहिं दौर में इंसान जे अकुल ऐं इल्म इर्तिका बि कई उहे हिन काइनात जी वॾी वसी काइनात जे बारे में हुन सिर्फ़ु अनुमान, इम्कान ऐं काफ़ी यानी इन्हनि इल्मनि में काफ़ी अहिड़ी ॻाल्हियूं जेके हक़ीक़त जे वेझो हिन काइनात खे पेश नथी करे सघे। लेखक पहिरीं काइनात जी इब्तिदा में साइंसी तरह सां हिन काइनात जी यानी तख़लीक़ केतिरी आहे, इहा काइनात कीअं वक़्त में ठहे थी, बिग बैंग जेकॾहिं साइंसी इल्मनि में बहस थिए थो त पोइ उहो बिग बैंग कहिड़े वक़्त में कीअं थियो आहे उनजो तनक़ीदी जाइज़ो छा आहे ऐं बिग बैंग खां अॻु में छा आहे, बिग बैंग जे तनक़ीदी जाइज़ो केतिरो आहे, बिग बैंग जा ॿिया सुवाल टाइम ऐं स्पेस ऐं उनजी क्रोनोलॉजी। जेकॾहिं को माण्हू संजीदगी सां हिन किताब खे पढ़णु चाहे त असांजी का ॻाल्हि हिन समाज जे अंदरि किन इल्मनि जी असांजे सिंधी समाज खे जेका ज़रूरत पए थी जेको ट्रेंड तमामु घटि आहे त असीं हिन किताब जे इन्हनि सुवालनि ते माना पढ़ण खां पोइ सिंधी समाज पंहिंजे समाज खे आईंदे बदिलाइण वारे अमल जे सिलसिले में हिकु इंतिहाई अहम मालूमात हासिल करे सघंदी। जॾहिं असीं वरी ॿिए चैप्टर ते चवंदा ज़िंदगी जो चैप्टर
छाकाणि त मां अॻु ई अर्ज़ु कयो त किताब आम सिंधी माण्हुनि जे छाकाणि त भॻत साहिब हुन गांधी ट्रेंड में हुया जेके शयूं लिखे थो हुनजे अॻियां हिकिड़ो नेशनल या सोशल मोटो इहो आहे त असां आम माण्हू हुनखे सम्झे ऐं समाज जे बदिलाइण में ऐं सिंधी माण्हुनि खे इहा साइंसी इल्म जे वसीले समाज खे बदिलाइण वारी इल्म जेका आहे उनजो हिसो थी थिए ताकी पोइते इल्मनि ऐं जहालत वारनि शयुनि ऐं अक़ीदनि ऐं मिथ खे चैलेंज करे सघे ऐं समाज खे प्रॉस्परस उन्हनि क़ौमुनि में बीहारे सघे जेके असांखे जेका नज़र अचनि थियूं त हू ज़िंदगीअ ते जेके अॼु जे दौर जा वॾा बहस आहिनि उन में हू जेनेटिक ते ॻाल्हाए थो जेनेटिक या जीन जो जेको थोरो हिसो आहे उन ते ॻाल्हाए थो जेनेटिक जो जेको तमामु घणो हिसो आहे जेको हुन में लेखक लिखे थो उहो उनखे अञा हुनजी ॼाण या जेको फालतू जुन आहे या जेको उन लफ़्ज़ लिखियो अथई फ्राइडी जेको थींदा उन ते बि ॻाल्हाए थो ऐं जेनेटिक जी दौर जदीद जी जेको जेनेटिक जीनोम प्रोजेक्ट आहे उन ते ॻाल्हाईंदो उहो असांखे ॿुधाए थो त हिन दौर में साइंसी इल्मनि ऐं उन्हनि जे साइंसदाननि ऐं उन टीम जे मेंबरनि इन क़ाबिल बणाए छॾियो आहे जो इंसान जी जेका जेनेटिक जी सॼी जेका तारीख़ आहे जंहिंमें इंसान जे 20 खां 25,000 जेनेटिक कोड्स ऐं किन ॿियनि ज़िंदा शयुनि खे जेके हालात नंढियूं उन्हनि जे हिकु ॼणा अॻिते उनजे तइदाद जे नंबर ते ॻाल्हाईंदे जॾहिं लेखक अॻिते वधे थो त असांखे हिन काइनात जे बारे में ॿियनि पहिरें मौजूदु मिथ ऐं अक़ीदनि ऐं रीजन जे हवाले सां थींदड़ एक्सप्लेनेशन जे मुक़ाबले में हिकु नई इनलाइटमेंट मिले थी जेका असांजे समाज जे पढ़ंदड़नि जी ऐं असांजे ग्रुपनि जी ऐं समाज जी इंतहाई ज़रूरत आहे ऐं तॾहिं ई इन मां असांखे मिले थी जॾहिं लेखक वरी पोइ इंसानी शौर ते ॻाल्हाए थो त कमाल जो लेखक जा जेके टॉपिक्स आहिनि चॉइस थिया आहिनि उहे इहे आहिनि त हू इन इंसान जे शौर खे बि बाक़ी ज़िंदगीअ जे सेल खां वठी मुख़्तलिफ़ दर्जेवार ज़िंदा शयुनि जे इर्तिका जे ॾाकेवार उन्हनि जे इर्तिका ते ॻाल्हाईंदे ऐं उन खां पोइ इंसान जे शौर ते उन्हनि दिमाग़ जे हिसनि ते ॻाल्हाए थो जेके सिर्फ़ु इंसान जे दिमाग़ जो ई जेको आहे माना पिक्यूलरिटीज़ आहिनि या उनजे हिसे में जेके ॿियनि जानवरनि में न सिर्फ़ु उन लेवल ते मौजूदु न आहिनि पर उन नमूने जो इस्तदलाल या एब्स्ट्रैक्ट या शौर या इंसान जे शौर जी जेका गहराई आहे उनजे फ़र्क़ खे असांखे नज़र अचे थो छाकाणि त हीअ इन किताब जी इल्मी तक़ाज़ा जी डिबेट तमामु घणी वॾी आहे पर असां हिन में कुझु शयूं हिन किताब जे हवाले सां क़ाबिल माण्हू सां मुनासिब कीअं पढ़ण में शेयर करे ऐं लेखक जो जेको हुन पंहिंजे किताब जे मुंड में एज़ राइटर जे छा लिखियो आहे हुनजी एंड कंदुसि उहे ई ख़ासि ॻाल्हियूं हुई आहिनि नंबर पहिरीं त काइनात जी सभ खां वधीक बहितर तशरीह पर साइंस ई करे सघे थी ऐं साइंस जी शामिल करे सघे थी नंबर 1 इहा आहे नंबर 2 हिन किताब जे पढ़ण खां पोइ जनरलाइज़ मां ॻाल्हाईंदो आहियां त काइनात कंहिं बि माना में हिकिड़े दर्जे खां ॿिए दर्जे में हिकिड़ी स्किल खां ॿिए दर्जे में इर्तिका करे रही आहे जॾहिं हू ॿियनि सब स्पेशलिस्ट लेखक ॻाल्हाए थो फिज़िक्स ते तॾहिं हू हिन काइनात खे सम्झण जे सिलसिले में हिन किताब खे हलंदे हिन में खोड़ हंधनि ते हू जदरियाती मादियत डायलेक्टिकल मटीरियलिज़म ऐं हिस्टोरिकल मटीरियलिज़म जो सहारो वठे थो जॾहिं उहे फिज़िक्स जा के अहिड़ा बिग बैंग जे मुतलिक़ सवाल अचनि था त काइनात जे फ़लसफ़े जी तस्वीर तरफ़ बि हिन काइनात खे सम्झाए थो टी ॻाल्हि जेका हिन किताब में लेखक करे थो इवन जेका ज़िंदगी आहे उहा मुसलसल दर्जेवार बाक़ीवार अॼु बि इर्तिका करे रही आहे ऐं इहा ख़ासि तरह सां इन ज़िंदगी ऐं ख़ासि तरह सां इंसान जी ज़िंदगी ज़रूरी समाज में ऐं अॼु जे कुझु दौर जे ॿियनि नन तक़ाज़ा में जेके हेल्थ जा शो आहिनि उहा ज़िंदगी बि तकलीफ़ ऐं शान बशाना इर्तिका करे रही आहे एतिरे ताईं जो जेनेटिक जेको स्ट्रक्चर आहे या उनजी जेका इन्वायरमेंट आहे उन में जेको फ़र्क़ु नज़र अचे थो उन लेखक में सभु रिपोर्ट कया आहिनि ऐं उहे ॾिना आहिनि जेका आख़िरकार में ॿी आहे उहा आहे इंसान जे दिमाग़ जे उन हिसे जी जेका हिन में लेखक बात कंदी आहे इंसान जानवरनि खां इन ॻाल्हि में फ़र्क़ु रखे थो शौर जो जो प्राइमरी सम्झणियूं शयूं या महसूसात या सेंसेशन्स सेल खां वठी ॿियनि समूहनि ज़िंदा जीवतनि में मौजूदु आहिनि पर इंसान जे दिमाग़ जी इर्तिका जे पस मंज़र में हिकु क़ाबिलियत इहा थी आहे जो न सिर्फ़ु इंसान जो दिमाग़ जा उहे ख़ासि करे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सेंट्रल कॉर्टेक्स दिमाग़ जा
जेको इर्तिका करे लखे साल खां पोइ इंसान जे ज़हन जो इंसान जो ॾिसो पियो उहो असांखे ॿुधाए थो त इहो माना ख़ासि ख़ासि जेको शेवो आहे उहो इंसान जे दिमाग़ जो कंहिं इर्तिका जे मरहले ते रहियो आहे जंहिं मरहले में इंसान इन क़ाबिल आहे शौर जी सतह ते जो हू मज़हबनि खे मंतक खे कल्चर खे ऐं ॿोलीअ जे ख़ातिर सां इर्तिका जे टाइम ते ॿोलीअ खे ऐं ॿियनि खोड़ अहिड़नि समाजी इल्मनि खे जनम ॾिए थो जेके किन ॿियनि इंसानी ज़िंदगी खां सवाइ बि जेका ज़िंदगी जीवत आहे उनखे करे हिकिड़ी ॻाल्हि फिलासफिकल जेका मनोहर नोबल साहब हिन में लिखी आहे उहा ॻाल्हि नोट करण जी आहे रोज़ किताब पढ़ंदा त आम तरह असां मिथ में ढंग कथा में ऐं अक़ीदनि में ॾिसूं था त हिन काइनात में ज़िंदगी आम तरह जेका आहे जेको हुनजो डिस्क्रिप्शन आहे रिलीजन जो उहो असांखे ज़मीन में नज़र अचे थी मान वारो लेखक जॾहिं हिन सॼे काइनात खे साइंसी इर्तिका जे पस मंज़र ऐं प्रिंसिपल ते ॻाल्हाईंदो चवे थो त हुन में हिकिड़े पेज ते साईंजन लिखियो आहे त जेकॾहिं सिज जे शमसी निज़ाम ऐं ज़मीन ऐं ॿियनि ग्रहनि जे इन्वायरमेंट खे ॾिसूं था इनखे लाइफ फ्रेंडली इन्वायरमेंट काइनात में नज़र थी अचे लेखक चए थो त जेकॾहिं हिनखे अज़ूम कजे साइंटिफिकली किताब में डिबेट आहे ज़बरदस्त डिबेट आहे त साइंसी डिबेट में इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे थी त अहिड़ी इन्वायरमेंट फ्रेंडली स्पेस जंहिंमें धरतीअ छाकाणि त असांखे ख़बर आहे त मरीज़ ॿियनि इलाइक़नि में जिते इंसान वियो आहे उन में उन्हनि पाणी जा कतरा शायदि प्राइमरी सेल ऐं ज़िंदगी जे वेझो इन्वायरमेंट ॾिठी आहे लेखक हिन में प्रिडिक्ट करे थो त हिन काइनात में 20 अरब खां मथे वारी पॉइंट्स हूंदियूं जिते काइनात में ज़िंदगी छाकाणि त हीअ काइनात तमामु वॾी आहे इहा फैलिजे थी इहा रिड्यूस थिए थी इन जे इर्तिका ऐं मटासदा जो अमल जेका आहे डायलिटिकल मेडिसिन जेके रवानो आहे हू चए थो 20 अरब अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते काइनात जे ज़िंदगी जो इम्कान आहे ठीकु आहे आख़िरी कोटेशन साईं जो कोट कया बसि साईं मुगल साहब हिकु अहिड़ा नफ़ीस स्कॉलर आहिनि जेके पंहिंजे बारे में छा था कनि पंहिंजे पारां में साईं मुगल साहब हिकु राइटर जी हैसियत में जेको चयो आहे हिन में मां हिन कंदुमि मूं पाण खे हमेशह साइंस जो हिकु शागिर्द ऐं अज़ली हक़ीक़त जो मुतलाशी सम्झियो आहे सच जे हिन सफ़र में मूं जेको कुझु महसूसु कयो आहे ऐं सम्झियो आहे कोशिशि कई आहे त उहो सिंधी पढ़ंदड़ सां शेयर कंदो आहियां घर में